मदे जे लॻे ॻोठ शांगो राहूजा में क़दीमी दरगाह पीर भूरल शाह जो उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते ॻोठ जे चङनि मुड़सनि मामो कल्ब अली राहूजो ऐं हाजी गुलशेर राहूजो जे अॻुवाणीअ में अक़ीदतमंदनि सूफ़ी सुंग सां दरगाह ते चादर चाढ़े तक़रीब जो इफ़्तिताह कयो। क़दीमी दरगाह ते मदे जी प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़िन आजिज़ भुट्टो, सिकंदर राहूजो, शेर मोहम्मद बिरोही, तौहीद बिरोही, अब्दुल हकीम सहतो, शोएब बिरोही, फारूक मीरानी ऐं शिकारपुर जे नामियारे सहाफ़ी जावेद राहूजो समेत ॻोठ तोड़े मदे जे आसपास जे सवें अक़ीदतमंदनि शिरकत कई। उर्स वारी तक़रीब में नाले वारनि फ़नकारनि अब्दुल मजीद स्याल ऐं गुलहसन शेख सूफ़ियाणा कलाम ॻाए महफ़िल में मौजूद अक़ीदतमंदनि ते वजब तारी करे छॾियो। तक़रीब जे आख़िर में महफ़िल में मौजूद सभिनी ज़ाइरीन खे नंगर न्याज़ पिणु खारायो वियो। आजिज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।